नाज़रीन, कराची के मुख्तलिफ इलाक़नि में न्यू कराची, सफूरा, नॉर्थ नाज़िमाबाद, अख्तर कॉलोनी, सदर, मलीर, कायदाबाद, लांडी, लियाकताबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो आहे। इन ई हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुपरो। हाँ जी बिल्कुल, कराची में जो बरसात जो सिलसिलो है कुछ देर पहिरियां शुरू थी चुको है। कराची जा इलाइक़ा जेके सदर, कोरंगी, गुलशन, अदी, सोराब ॻोठ, न्यू कराची, नाज़िमाबाद में तेज़ हवाउनि सां जेको ही वॾो फुड़ो आहे उन जो सिलसिलो जारी आहे। ही जेकॾहिं कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीअ जेके कराची जा मंज़र आहिनि, जेके तेज़ बरसात जेके आहे हिन महिल बि जारी आहे। ऐं ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां जेको काल्ह इम्कानी बरसात जो जेको ॾेखारियो वियो त जेको ही बरसात जो सिलसिलो आहे ही 15 तारीख़ ताईं जारी रहंदो। ऐं अॼु बि उन्हनि पारां हिकिड़ो एलामिया जारी कयो आहे त ही बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो 14 तारीख़ ताईं जारी रहंदो। ॿिए तरफ़ बरसात सबबि जेके कराची जा हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि पाणी बीठल नज़र अचे थो। ऐं जेके बिजली जा जेके 100 खां मथे जेके फीडर आहिनि उहे पिणु ट्रिप थी विया आहिनि। ऐं अवां ॾिठो त अॻिले महीने में बि जेको बरसाति हुई इंतिहाई तेज़ बरसात पई, जंहिं सबबु पूरी सिंध में सैलाब ऐं जेको बरसात सबबु माण्हुनि जा कचा घर पिणु लखनि जे तादाद में किरी पिया। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे काल्ह खां शुरू आहे ऐं हिन महिल बि जेको तेज़ सिलसिलो आहे बरसात जो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। जी।